सिंधी अदबी संगत शाख कंबर जी तरफां ॻोठ भॾा में मुशाइरो कयो वियो। पेश आहे पीर क़यूम जी ही रिपोर्ट। एॾो डिॼी थो मुंहिंजे ख़्यालनि खां, मुंहिंजे शऊर खां, मुंहिंजे आवाज़ खां, मुंहिंजी पेन जी निभ खां, ॻाढ़ी कारी बिलू साई निभ खां, मुंहिंजे नज़मनि खां, नसुर खां, मुंहिंजे आङुरियुनि खां। उहे निगाहूं उहे निज़ारा बहार आई त यादि आया, उहे पखियुनि जी उॾार जहिड़ा, हवा में उभते कतार जहिड़ा। तुंहिंजो विछोड़ो साड़े थो दिलि खे, इश्क जो रोग निसारे थो दिलि खे। सरियां फुलारी भरे पेर ईंदे त थींदी बार। तकिन पियूं निगाहूं ओटूं ऐं आड़ा, दग सेर तुंहिंजा लयूं यार लाड़ा। अमां काल मां ॻोठ आयो हुयुसि, अमां काल मां ॻोठ आयो हुयुसि, पंहिंजे घर जूं भितियूं जिन खे गारे जी पोचीअ सां तूं झरकाईंदी हुई। फूलार में ईंदे कॾहिं मिलंदे कॾहिं, सावन बननि सां ओ सजण घुमंदे कॾहिं, काथे खुटी काथे वधी हर हिकु नज़र गुफ़्तार में। सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करे। कयूं गॾु यार सां जेके कचहरियूं सभु मोटाए ॾे, कयूं गॾु यार सां जेके कचहरियूं सभु मोटाए ॾे, उमिरि एहसान कर घड़ियूं सोनहरियूं सभु मोटाए ॾे, बनी ते देगड़ी पाणी ऐं लूणु मिर्च हो माचीस, रंधियूं गॾु यार मूं रलजी से फरियूं सभु मोटाए। सुल्तानी सुहाग इंट्रूं कंदे न मिली, करार बीच कयो मुतो सा प्यार हो, सो प्यार बीच नी वे। बिरह क्यों बदनाम आहे चार सू, चंद्र आंदा ही खणी पैगाम मना, चंद्र आंदा ही खणी पैगाम मना, चंद्र खे। दोस्तों, सरियां फूलार मुशाइरो सिंधी अदबी शाख कंबर तरफ़ां कंबर लॻ ॻोठ भॾा में मुनक़िद कयो वियो, जंहिंमें हितां जे जेका शाइर आहिनि, लेखक आहिनि, अदीब आहिनि, उन्हनि शिरकत कई। उन सिलसिले में अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उहे इन हवाले सां छा था ॿुधाइनि। जो असां हीउ जेको सरियां फुलार मुशाइरो कयो आहे, उन में असां सिंधी अदबी संगत शाख कंबर जा समूरा अदीब शाइर हिते अॼु आया, ऐं हीअ असांजो हिकिड़ो सिलसिलेवार आहे। हर साल हिकिड़ो सरियां जो फुलार मुशाइरो असां कंदा आहियूं मुख़्तलिफ़ जेको पंहिंजे हिन आस पास जिते ॻोठनि में, ऐं हिते आयासीं अॼु तमामु हिकिड़ी सिंध जी हिकिड़ी हीअ बि सूंहं आहे, ऐं उन सूंहं ऐं उन फितरत में ऐं शाइरनि पंहिंजूं हिकिड़ी निकोर ऐं इन सूंहं ते हिकिड़ियूं ज़बरदस्त लिखणियूं ॿुधायूं। ऐं इन क़दम सां न सिर्फ़ु हिकिड़ी फितरत जो खे बि असां ॾिठोसीं, मुशाहिदो कयोसीं शाइरनि जे लाइ, लेखकनि जे लाइ त इहो ज़रूरी आहे त हू फितरत खे ॾिसनि, मुशाहिदो कनि। ऐं मां सम्झां थो त इन घुमण फिरण सां, ॿाहिरि इन्हनि निकिरण सां अञा हुननि जी शाइरी में, हुननि जी तख़लीक़ुनि में वधीक निखावर पैदा थींदो, ऐं इहे इनशाला जेके अहिड़ा प्रोग्राम आहिनि ईंदड़ वक़्त में बि थींदा रहंदा सिंधी अदबी संगत जे तरफ़ां। साईं हीउ जेको आहे मुशाइरो जेको थियो तमामु बहितरीनु थियो, छो त असांजी जेको हिकु सकाफ़ती जेके रंग आहिनि धरती जा, उन्हनि जी बि ॼाण मिले थी, हिकु नज़ारा मिलनि था। शाइर खे मुशाहिदो ऐं मुतालियो ई हुनखे अॻियाईंदो आहे। तमामु बहितरु प्रोग्राम थियो असांजी सिंधी अदबी संगत। सरे तमामु घणी ख़ुशी थी। सरें फुलार मुशाइरो हक़ीक़त में त जीअं मच्छी पाणी में करार में हूंदी आहे न, असां शाइरनि जी जेका हीअ मौसम आहे बहार, उन में असां करार में हूंदा आहियूं। तमामु घणो मज़ो आयो। साईं एजाज़ जी महिरबानी जंहिं पंहिंजी मेज़बानी में माना हीअ प्रोग्राम करायो, साईं मुश्ताक अहमद जी महिरबानी जंहिं संगत खे गॾु कयो। अॼोको मुशाइरो तमामु बहितरीनु रहियो। जीअं कपिड़नि जे लाइ इतिर ज़रूरी हूंदो आहे, ऐं इतिर जेको आहे ख़ुशबू वधाए छॾींदो आहे, ईअं तख़लीकारनि लाइ, शाइरनि लाइ अहिड़ो फितरती जेको रंग ढंग आहे उन में अची ऐं मुशाइरो करण बि ईअं ई आहे ॼण त अदब खे इतिर लॻी वियो ऐं ख़ुशबू अची वई। ऐं दोस्तनि जा लख थोरा जिन अची मूंखे मानो बख़्शो। हीउ फितरती माहौल सिंध जी सुहिणी धरतीअ ते हर साल खां पोइ अचे थो, ऐं असां उन साल जो
दोस्तनि सां गॾु मज़ो वरितोसीं। महिरबानी। प्रोग्राम में अची करे ऐं हक़ीक़ी सूंहं जा सर चश्मा ॾिसंदे दिलि बाग़ो बहार थी वई। साईं जन जूं महिरबानियूं। चवंदुसि त असां सिंधी अदबी संगत वारनि जे लाइ अहिड़ा प्रोग्राम ज़रूरी आहिनि ऐं इहे करणु खपनि। अहिड़ा फूलार ऐं सरूं ऐं सूंहं ऐं खेती ऐं बाड़ियूं ऐं ॻोठाणा माण्हू, मां त ईअं थो सम्झां त हे ॼण हिकिड़ो असांजे लाइ गुलदस्तो ठही वियो आहे सूंहं, जेको विसरण जहिड़ो न आहे। अलाह कंदो अहिड़ा प्रोग्राम साईं मुश्ताक कराईंदो थो रहे। उमेदु आहे त अॻिते बि अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा त असांखे ख़ुशियूं नसीब थींदियूं। इंशाअल्लाह। सरेआं फूलार मुशाइरो सिंधी अदबी शाह कंबर तरफ़ां ॻोठ भॾा में मुनक़िद कयो वियो आहे ऐं उहो हिन वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। अवां शाइरनि जी नई निकोर शाइरी ॿुधी ऐं हिकिड़ो नओं उत्साह पैदा थियो। ही मुशाइरा थींदा रहंदा ऐं हमेशह इन्हनि प्रोग्रामनि खे असां अवां ताईं पुॼाईंदा रहंदासीं। वरी कंहिं ॿिए मुशाइरे में तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान पीर कयूम खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत सिंध सलामत।